अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ईद मुबारक। खैर मुबारक। माशाल्लाह सभिनी खे जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि ॾे तोड़े परॾे में उन्हनि सभिनी खे दिलि जी गहराइनि सां धरती टीवी तरफ़ां ऐं लाफ्टर हाउस जी पूरी टीम जे तरफ़ां ईद जूं लख लख वाधायूं। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लाफ्टर हाउस शो जेको असांजो आहे उनजे लाइ असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि, जंहिंजी आहे इहा रिवायत आहे जीअं असांजी सिंध जी सकाफ़त बि आहे त हाणे चांहि जंहिंखे न पीआरींदा आहियूं त उहे चवंदा आहिनि त असां उतां किथे वियासीं चांहि न पीआरे, घर वियासीं चांहि जो बि न पुछे। इन जे करे असां लाफ्टर हाउस शो में जेके महिमान अचनि था उन्हनि खे बि टपाल मेज़बान चांहि सां उन्हनि जी ख़ातिर तवाज़ो कंदा आहियूं। ऐं ताहिर आरई साहब जी माशाल्लाह लू बिस्किट तव्हांखे ॿुधायूं, वाह वाह। छा ॻाल्हि कजे लू बिस्किट वाह वाह। त लाफ्टर हाउस जे लाइ असां सां ताउन कयो आहे लू बिस्किट ठाहिण वारनि, जिन जा बिस्किट आहिनि नान खटाई। अक्सर माण्हू मूंखे ॾिसी करे बि हाणे मैसेजिस कनि था, कमेंट्स ॾियनि था यूट्यूब ते त तूं चओ न चओ नान खटाई, तोखे ॾिसी यादि अची वेंदी आहे असांखे नान खटाई। सो अॼु लाफ्टर हाउस में तमामु बहितरीनु असांजा सिंगर ईंदा महिमान। ईद स्पेशल आहे लाफ्टर हाउस। पर उनखां पहिरियां मां तव्हांखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाए वठां त कुझु थोरो खिलण खिलाइण जो माहौल पैदा थिए। वाह वाह। त माशाल्लाह वायरस बि गॾु गॾु हले थो, ईद बि गॾु गॾु हले थी। हाणे त माण्हू जेके मंडी वञनि था जानवर वठणु, को ॿकर वठणु, त ॿकर पहिरियां ई उन्हनि खे चए थो त पहिरियां सैनिटाइज़र सां हथ धोई आहे पोइ मूंखे चेक कर। जानवर माना जानवरनि खे भउ थी पियो आहे वायरस जो, इंसाननि खे भउ नथो थिए। इन जे करे एहतियात करणु खपे, एहतियात लाज़मी आहे। छो जो उहे जानवर जेके आहिनि उहे बि असांजा प्यारा आहिनि, उन्हनि जी क़ुर्बानी ॾियणी थी पवे त उहे बि प्यारा थियनि था ॾाढा असांखे। कुझु ॾींहं अॻु मुंहिंजो सिंध सेक्रेटरेट वञणु थियो, ज़ाहिर आहे उहो रेड ज़ोन आहे, मुख़्तलिफ़ VIPs ईंदा आहिनि, उतां VVIPs बि गुज़रंदा आहिनि। त मां जीअं ई हाणे ग़रीब माण्हू आहे बाइक ते वियुमि, उते बाइक मां बीहारी पुलिस वारो हिकिड़ो भॼंदो आयो, हिते किथे त बाइक बीहारे। मां चयो साईं छा थियो, तोखे ख़बर न आहे हितां वॾा वॾा मिनिस्टर गुज़रंदा आहिनि। मां चयोमांसि साईं दिलि जाए की मां मोटरसाइकिल लॉक करे छॾी आहे। अॼुकल्ह तुर्की वारो ड्रामो ॾाढो मशहूरु आहे हिते, उर्तुगुल गाज़ी। ॿार नंढा वॾा औरतूं सभु उहे ड्रामो ॾिसनि थियूं, मां बि ॾिसंदो आहियां। मूंखे उहो ड्रामो ॾिसी ॾाढो मज़ो आयो, ॾाढी ख़ुशी थी त काई बि ॻाल्हि थिए थी त उन में औरतूं जेके आहिनि उहे तलवारूं थियूं कढनि, कोई बि झेड़ो थिए थो त औरतूं तलवारूं थियूं कढनि, ऐं असां वटि मायुनि जो झेड़ो थिए थो हिक ॿिए जा यार थियूं कढनि। ऐं वॾो अलमी असां वटि इहो आहे जो असली डिग्रियुनि वारा जेके आहिनि उहे वीचारा टैक्सी हलाईंदा था वतन, जाली डिग्रियुनि वारा जहाज़ था हलाईंदा वतन, ऐं जिन खे डिग्री कान्हे उहे हुकूमतूं था हलाइनि। जहाज़ नाला त वेठा बि घर तयार, घर वेठा आहिनि। हिते शुकुर थियो त जेके बि पायलट हुया, जेके जाली डिग्रियुनि वारा ज़ाहिर थिया, उहे सभु पढ़ा लिखा पंजाब जा हुया। जेकॾहिं को हिकिड़ो बि सिंधी हुजे हा न, चवणी ईंदी आहे PIA खे तबाही सिंधियुनि कयो। अच्छा, पाकिस्तान जा 3 यादगार डायलॉग आहिनि, तव्हांखे यादि हूंदो। हिन करे छा थियो, छा थियो? यार चाचे के ईद मुबारक ॾियां, एडवांस हो तो चीदी एडवांस है लाइक न। चाचे खे ईद मुबारक ॾियां? इन मुंहं सां छा ईद मुबारक ॾियां, तूं ताज़ियत पेश कर वञ। पाकिस्तान जा 3 डायलॉग ॾाढा मशहूरु थिया आहिनि। कुझु अरसो अॻु हिकिड़ो डायलॉग मशहूरु थियो, हर कोई माण्हू चवंदो पियो वते, क्यों निकाला मुझे, क्यों निकाला, इहो वॾो मशहूरु थियो। उनखां पोइ हाणे वरी वेझे माज़ी में जेका ॻाल्हि जेका पुछ अगरि कई त हे कीअं थियो कमु, या ये आप बताएं ये कैसे होगा, त उहो पुछे मैं नहीं बताऊंगा। ऐं 3 डायलॉग जेको लेटेस्ट आहे, कोई माण्हू अगरि कंहिंसां बि कोई मसइलो थिए थो त उनखे हर माण्हू इहो थो चए, सबसे पहले आपको घबराना नहीं है। इहे वॾा मशहूरु थी विया आहिनि। पर हाणे जीअं जहिड़ी ॻाल्हि थी जॾहिं पुलिस चए न दिलि जाए कर त सम्झ दिलि जाए न कर, दिलि जाए न कर। अॼु लाफ्टर हाउस में मुअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 2 अहिड़ा सिंगर असां वटि मौजूदु आहिनि जिन नई टही जा सिंगर बि उन्हनि खे चई सघूं था, छो जो नौजवाननि में उहे तमामु घणो मशहूरु आहिनि, ऐं पोड़नि में बि मशहूरु आहिनि, औरतुनि में बि मशहूरु आहिनि, जिन शुरूआति खां जॾहिं बि जेको बि कलाम चयो आहे उहो सुपर डुपर हिट थी वियो आहे। ख़ासि करे नौजवान दिलनि जी धड़कन आहिनि, हर शादी में तक़रीबन उन्हनि जा कलाम हलंदा ई रहंदा आहिनि। त मां चाहींदुसि त उन्हनि ॿिन्ही खे गॾु घुरायां पंहिंजे हिन लाफ्टर हाउस शो में, त उन्हनि सां कचहरी कजे। ऐं जी भरपूर ताड़ियुनि में अची रहिया आहिनि नजफ़ अली ऐं शहनीला अली। ईद मुबारक। ईद मुबारक।
सब खां पहिरियां ईद मुबारक। ख़ैर मुबारक हूँ। तव्हां असांजे शो में आयो लाफ्टर हाउस में, ऐं यकीन ॼाणियो त लाफ्टर हाउस में 4 चंड लॻंदा आहिनि, अॼु 24 चंड लॻा आहिनि। 24 चंड। वॾे अरसे खां असांजी इहा ख़्वाहिश हुई नजफ़ अली ऐं शेनीला अली ॿई गॾु अचनि असांजे शो में, जो तव्हांजो तक़रीबन कैरियर जो शुरूआत बि गॾु ई आहे तक़रीबन। बिल्कुलु शुरूआत त गॾु थी, ऐं पर आउं चवंदुसि अदी शायदि मूंखां सीनियर आहे, 2-3 साल सीनियर आहे। मुंहिंजी पर्स रखी इन करे आहे, वो पर्स ताहिर भाई रखियो इन करे यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मूंखे वॾे विहारियो बेहतर आहे। तॾहिं पर्स लॻण वारा। वाक़ई कुझु बि थी सघे। अॼु घणियूं ॻाल्हियूं थींदियूं, ऐं स्पेशली मां इंतज़ार में हुयुसि ताहिर भाउ इन प्रोग्राम जे, ऐं मज़ो तरियो थियो सोने पे सुहागा जो अदीअ जे गॾु आहे मूंसां। कुझु घर जूं ॻाल्हियूं तव्हां भली उते बि वेही सघो था, छो पर्स मां काई बि शइ निकिरी लॻी सघे। कुझु बि लॻी सघे थो, बाज़ार जो ख़ुदि वज़न आहे तो पर्स। सीनियर बि आहे अदी शेनीला अली। बिल्कुलु। मूंखां वधीक सीनियर आहे दादा। असां नंढा हूंदा हुआसीं। नजर भाउ पुछी ॾिसो, बाय गॉड नंढे लाइ खां वठी अदी गाना ॾिसंदो मूंखां वधीक सीनियर आहिनि बाय पर गॉड। मां हिकिड़ी हक़ीक़त थो ॿुधायां त शुरूआत जेकी थी उहा अदी जी शायदि मूंसां में बि शुरूआती टाइम मूंखे यादि आहे, चाचा खे अल्लाह पाक जन्नत में जाइ ॾे, वालिद साहब सां गॾु आई अदी रोशन तारा प्रोग्राम हो शायदि जी हाँ, मुंहिंजे ख़्याल में रोशन तारा। शुरूआत माने सम्झो 19-20 जो फ़र्क़ु आहे। तव्हां बि रोशन तारा खां ई शुरूआत कई? जी हा, डेफिनेटली। तक़रीबन गॾु गॾु आया आहिनि। न बिल्कुलु, मां नंढे हूंदे खां हिननि जो गानो ॿुधंदो अचां, मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो, नंढड़ो हूंदो वॾो ई मतिलबु माई भाॻीअ जो कलाम ॿुधंदो पियो अचां। अदी ॻाल्हि ॿुधो न, तक़रीबन 17 साल पहिरीं 17 साल 17 साल पहिरियां तव्हां चयो हो न, उन खां पहिरियां माई भाॻी चयो हो न इहो। उन खां पहिरीं मां उहो पियो ॿुधंदो अचां, तव्हां पाण न सम्झो जा। अदा सीनियर अदी शेनीला आहे त शुरूआत उन्हनि खां कयूं सवालनि जी। अदी श्री राग सीनियर मोस्ट सीनियर मोस्ट सीनियर त आहे, पर तव्हां वरी अॼुकल्ह होस्टिंग बि कयो पियूं। हा हा श्री राग जेको आहे, सुरी राग छा नालो आहे हुनजो? सुरी राग। सुरी राग, हा इहो राग बि आहे शाह लतीफ़ जो शायदि। एक्चुअली नालो आहे श्री राग। श्री राग। पर्टिकुलर जेको नाम हिन ते रखियो वियो आहे सो आहे श्री राग। श्री राग राग जो बि नालो आहे, ऐं लतीफ़ सरकार जो जेको सुर आहे उन्हनि जो बि श्री राग हिकिड़ा सुर हुनजी आहे। होस्टिंग बि कयो पियो तव्हां? हा ऐं बिल्कुलु मूं लाइफ में फस्ट टाइम आऊं होस्टिंग बि कयां पई, ऐं ॾाढो ज़बरदस्त एक्सपीरियंस मुंहिंजो रहे पियो श्री राग जे हिसाब सां। वॾो ॾुखियो कमु आहे, उते ई लाइव ॻायो बि तव्हां, होस्टिंग बि कयो। उते लाइव जो इहो तव्हांखे रैपिडली तव्हांखे ॻाइणो पवे थो, ॻाल्हाइणो पवे थो, ऐं सोची सम्झी डेफिनेटली जेको तव्हांखे कमु करिणो आहे उहो ॻाइणु हुजे या ॻाल्हाइणु हुजे, उहो सोची सम्झी करिणो पवे थो। पर जेको मूंसां गॾु जेको को होस्ट को सिंगर जिनसार अली आहे, जिनसार समूह उन ॾाढो उहो ॻाल्हाइण जो बि सुठो आहे माशाल्लाह, ऐं अलाह ताला उनखे ॻाइण जी बि सुठी सलाहियत ॾिनी आहे। राग जी ॼाण बि आहे, राग जी ॼाण बसि, ऐं अदब वारो छोकिरो आहे, सो इन हिसाब सां हिकिड़ी मिली सिली कमु कयूं पिया त मज़ो अचे पियो। बिल्कुलु। ऐं नजफ़ अली तव्हांजी छा मसरूफ़ियात आहिनि? अदी त मसरूफ़ आहे होस्टिंग में बि, सिंगिंग में बि, तव्हांजी छा मसरूफ़ियात? म्यूज़िक सां गॾोगॾु ईद ते को नओं एल्बम या नओं सॉन्ग तव्हांजो? एक्चुअली सोराब आहे, मुंहिंजी शुरू खां वठी आदत रही आहे, छो त एल्बम जे कढूं कोन लॻंदो आहियां। अॼुकल्ह जेके हींअर एल्बम थियनि पिया, अगरि मां मूं वटि त अलाह जे करम सां पंहिंजो रिकॉर्डिंग स्टूडियो आहे, अगरि मां चाहियां त पोइ त महीने में तक़रीबन 8-10 एल्बम कढी सघां, कोई इशू न आहे। पर बट गो टू क्वालिटी बट नॉट गो टू क्वांटिटी। सो कोशिशि इहा ई आहे। हींअर जेको मुंहिंजो जेको माइंड आहे उहो मुंहिंजो हींअर आहे त सिचुएशनल सॉन्ग ते आउं कमु कयां पियो, मैसेज जंहिंमें आहे, जंहिंमें मोटिवेशनल सॉन्ग आहिनि जेके, उन ते घणो कोशिशि आहे त कमु कयां पियो उनमें, जंहिंमें असांजा खोड़ असांजा जेके सोशल इशूज़ आहिनि जंहिं ते कमु न थियो आहे, हाणे कोशिशि इहा ई आहे त उन ते कमु कयां पियो। बिल्कुलु। ऐं तव्हांजा ज़बरदस्त कलाम, हिननि जा तव्हांजो कलाम तक़रीबन मोटिवेशनल हूंदा आहिनि, उन्हनि में उत्साह बि पैदा थींदो आहे। जीअं तव्हां हिकिड़ो मां गानो ॿुधो, सकाफ़त वारे ॾींहं ते ई हलियो, कुझु करिणो ई पवंदो, गॾु थियणो ई पवंदो, तालीम खपे, ताला न खपनि, ओताकू ऐं वाड़ा न खपनि, हिन क़ौम जो मुस्तक़बिल हाणे तालीम बिना कुझु बि कोन्हे। असीं ॾिसो इन ॾींहं खे त नची कुरी त मल्हायूं था, पर इन जो मक़सदु नथा सम्झी सघूं। जी जी। सो कोशिशि इहा आहे त इन्हनि मक़सदनि ते ॻाइजे। ऐं मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि इहा चवंदुसि त अगरि सिंगर जीअरो रहणु चाहे थो न त इन सिचुएशन ते ॻाए, इन ते ॻाए, ऐं पोइ उहो यादगार बि रहे थो उहो कमु। आशिकी माशूकी जा गाना त जाम थियनि था, पर अहिड़ो कमु क़ौम खे बि त जाॻाए। बिल्कुलु। ऐं ज़बरदस्त हिननि जा जेके मिसरा हूंदा आहिनि उहे बि, ऐं तव्हांजो हिकिड़ो कलाम आहे इहो सकाफ़त जे ॾींहं ते बि हुयो, सखणा नारा ऐं झुमरियूं, हिन क़ौम खे क़ौम न ठाहे, को बि क़ौम खे क़ौम न ठाहींदो आहे, हिन जे लाइ माना अमली जदोजहद करणी पवंदी। बिल्कुलु। अदी शेनीला अली, असां तक़रीबन तव्हांखे जीअं मां सवेर चयो त
नंढे हूंदे खां ॾिसंदा अचूं, पर तव्हांखे न, माई भागी जो कलाम ॿुधंदा था अचूं। तव्हांखे बि नंढे हूंदे खां ई शौक़ु हुयो राग जो? हा, मूंखे नंढड़े हूंदे खां ई राग। नंढे हूंदे गुॾे गुॾीअ जी शादी कराईंदा हुआ, सेरा चवंदा हुयो उन्हनि जा? न, सहरा त कोन चवंदसि, पर गुॾे गुॾी जी शादी ज़रूरु मूं कराई हुई। अच्छा। ऐं मज़ो ईंदो हो ज़ाहिर, नंढपण जूं वरी ख़ूबसूरत नंढियूं नंढियूं यादूं हूंदियूं आहिनि, उनखे सेलिब्रेट करण जो वरी मज़ो ई पंहिंजो आहे। पोइ माना नंढे हूंदे खां ई तव्हांखे राग जो सिखण जो शौक़ु थियो या ईअं शुरू थी वियो? न, ईअं ई शुरू न थियसि। जॾहिं टेलीविज़न ते ॾिसणु अची, को PTV ते ज़ाहिर आहे हिकिड़ो कलाकु हलंदो हो ट्रांसमिशन में, हिकिड़ो कलाकु जॾहिं ईंदो त इंतज़ार ई हूंदी त भई हाणे हिकिड़ो कलाकु अचे, ॾिसूं असांजा कहिड़ा कहिड़ा फ़नकार। पोइ माई भागी जा गीत हलंदा हुआ, मैडम आबिदा परवीन जा, उस्ताद मोहम्मद यूसुफ, मोहम्मद जुमन जा। पोइ इहे सॉन्ग्स ॾिसी ॾिसी इंस्पायरेशन थी त भई हाणे आउं बि कुझु हिन में मीडिया में अचां। वाह वाह। पोइ ईअं बसि पोइ शुरू थी वियो रोशन तारा में ॻाइणु? रोशन तारा में स्टार्ट कयो। पर उन खां पहिरियां मां चवां थो त थोरो मौसीक़ी जो माहौल शुरू थी वञे। ॿ मायानाज़ सिंगर असां वटि वेठा आहिनि, त नजफ़ अली साहब को ज़बरदस्त सॉन्ग थी वञे त जीअं परॾे में जेके असांजा नाज़रीन वेठल आहिनि उन्हनि खे बि डेडिकेशन थी वञे, जेके ईद नथा मल्हाए सघनि अची करे सिंध में, ऐं तव्हांजे कलाम जे ज़रिए उहे तव्हां इंजॉय कनि। त सभ खां पहिरियां अचूं तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में नजफ़ अली। हो सताइन तुही जो यादूं हर पल आहिनि, तुही जो यादूं हर पल आहिनि, तुही जो यादूं दिल खे सताइन तुही जो यादूं। आओ हदिया करके वफाऊं, आओ हदिया करके वफाऊं हर पल आहिनि, तुझको यादूं हर पल आहिनि, तुझको यादूं।
चंड जगमग तारा मोट मिठा तू हाणे खुदारा जो ॾींहं जो चंड जगमग तारा मोट मिठा तू हाणे खुदारा था तुझो राहूं हर पल आहे तुझो यादूं हर पल आहे तुझो यादूं नजफ़ अली साहब जॾहिं ॻाईंदो आहे बाक़ाइदे लाउड बि रोईंदा आहिनि साईं लाउड हे त इंसानु हुयो भरिसां जेको अचे पियो असांजो किरदारु हुनखे बि इन आलापन ते रोइणु अची वियो पर अहिड़ी का ॻाल्हि न आहे ऐं हाणे वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो अवे विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस में अॼु असांजा महिमान आहिनि टपाल मेज़बान जे तरफ़ां नजफ़ अली ऐं शनीला अली ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं नजफ़ अली शनीला अली उहो टपाल मेज़बानी न लू बिस्किट जा जेके नान खटाई बिस्किट आहिनि उन्हनि बि असां सां ताउन कयो नान खटाई खाई खाई ॾिसो असां नान खटाई थी विया पाण ऐं माशाल्लाह राग ॻाइण खां अलावा ॿियो कहिड़ो कमु कंदा आहियो नजफ़ अली तव्हां या सिर्फ़ु कंपोज़िशन कंदा आहियो या ॿियो को बिज़नेस को हूंदो न बिज़नेस सां गॾोगॾु इहो त मुंहिंजो पंहिंजो रिकॉर्डिंग स्टूडियो आहे पंहिंजो माना ईअं चई सघिजे थो त उहो बि म्यूज़िक सां रिलेटेड ई आहे त म्यूज़िक अरेंज बि कंदो आहियां पंहिंजी म्यूज़िक बि अरेंज कंदो आहियां ॿिया जेके सिंगर्स अचनि था उनजी बि म्यूज़िक अक्सर माण्हुनि जो इहो चवणु आहे त तव्हांजे तक़रीबन सॉन्ग्स में म्यूज़िक साॻियो ई हूंदो आहे छा इहो सही आहे न कोशिशि त इहा हूंदी आहे त हर कंहिंजो रायो आहे ॾेई सघे थो सो म्यूज़िक सेम लॻंदो आहे मतिलबु ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा चवंदुसि त उहो थियण बि घुरिजे उहा ईंदी आहे त हिकिड़ी तव्हांजी सिग्नेचर टोन थींदी आहे हिकिड़ी तव्हांजी पहचान थींदी आहे ऐं मोस्टली तव्हां ॾिसो त जीअं तबसुम साहिबु आहे उनजी शाइरी में तव्हांखे चांड्रोकी लफ़्ज़ अक्सर घणो हूंदो आहे ठीकु आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा त जीअं ए आर रहमान जो म्यूज़िक आहे तव्हां अगरि हुनजो ए आर रहमान जो म्यूज़िक पसे परदा बि ॿुधंदव न तव्हांखे फील थींदो त ही स्टाइल हुनजो नदीम श्रवण जो जॾहिं बि म्यूज़िक हूंदो उनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल आहे ऐं उहो स्टाइल हुजणु घुरिजे मां बेसिकली इन शइ जो क़ाइल आहियां ऐं हुजणु घुरिजे अच्छा हर कंहिंजो जेको माण्हू जो मज़ाज जेको आहे न उहो हुनजे म्यूज़िक में हुनजे कम में अची थो वञे डेफिनेटली जेको हर कंहिंजो जीअं तव्हांजो अलॻि मज़ाज आहे हिनजो अलॻि मज़ाज आहे उहो पंहिंजे मज़ाज ते हलंदो न मिज़ाज ते त हलंदो आहे साईं पर इहो नजफ़ अली जेको ॻाईंदो आहे ॻाइण खां पोइ हथ पेर छो फिरी वेंदा आहिनि तव्हांजा इहो आहे अलाह जे करम सां को मैन्युफैक्चर फॉल्ट त कोन्हे सुर ठहंदो आहे छा हुन सां पोइ न हिनजो हिकिड़ो अंदाज़ चई सघो त उहो शुरू में जेको हिकिड़ो गानो हुयो जेको तोबा तोबा ज़ारी स्टाइल ईअं ठही आहे तव्हांजा न या त गर्मी घणी जे करे बाक़ी सचेस त अहिड़ो को शुरूआत तव्हांजो गानो जेको मां ॾिठो तोबा तोबा ज़ारी तव्हां मंजू सखराणी साहिब जो गानो रीमिक्स कयो अदी शनीला अली माई भाॻीअ खे वरितो रीमिक्स गानो शुरू कयो तव्हां माना ॿियो को कमकार कोन्हे रीमिक्स था कयो ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां ॻाल्हि कंदुसि अदी खां इजाज़त हुजे त मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि ऐं ॿी ॻाल्हि सुराबा ॾाढो ॾुखियो आहे कंहिं ॿिए जो गानो ॻाइणु रीमिक्स मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां ॾाढो ॾुखियो आहे कंहिं ॿिए जो गीत ॻाइणु ॾिसो हिकिड़े जो तासुर छॾियलु आहे तव्हां हिकिड़ो नओं गानो ॻायो अथव तुंहिंजे मुंहिंजे मिलण सां मूं सां प्यार थी वियो कहिड़ा बि सुर हया उहे तव्हांजा आहिनि मगर कंहिंजो तव्हां गीत ॻायो था त पोइ कंपेरिज़न तव्हांखां माण्हू पुछंदा माण्हू तव्हांखां चवंदा त यार हुन छा ॻायो तव्हां छा ॻायो सो अदी जेको ॻायो असां त कोशिशि कईसीं हिकिड़ी उनखे निभा करण जी सो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे कंहिं ॿिए जो गीत ॻाइणु उन लेवल ताईं पहुचणु बिल्कुलु भला इहो ॿुधो आहे तव्हांखे नंढे हूंदे खां एॾो म्यूज़िक जो शौक़ु हुयो जो घर जा थांव बि वेही वॼाईंदा हुयो छा इहो सही आहे देगड़ा वेगड़ा इकट्ठा देगड़ा चमचा इकट्ठा न तव्हां खां देगड़नि चमचनि जो
तव्हांखे कीबोर्ड बि वठी ॾिनो पोइ वालिद साहिब भाउ कीबोर्ड वॼाए वेई दिगड़ा छोचेवा करे छॾिया चमचाणी सभु ॿाहिरि गॾिजी वेही करे ऐं वॼाईंदा बैंड पंहिंजो खोले छॾियो नंढे लाइ हाँ चईस ऐं हक़ीक़त बि ॿुधायांव थी इहा सत्तार ॻाल्हि। ऐं इहा- सत्तार आबिद मुखबरी इहा खे इहा आहे। हक़ीक़त बि अथव मूंखे यादि आहे असां उन टाइम जंहिं टाइम जैकबाद में कमल आर्ट अकेडमी हूंदी उन में असां इहे जेके टीन हूंदा आहिनि जेके गी वारा इहे सभु गॾु करे जो ड्रम ठाहियोसीं असां इन में को शक कोन्हे त ऐं ॿियो वालिद साहिबु मूंखे जेको कीबोर्ड वठी ॾिनो उतां ई जेको शौक़ु उहो चढ़ियो वञो। पोइ माइटनि चयो कोन तव्हांखे दवा तूं त ख्वार ख़राबु थियो आहे ॿाहिरनि खे छो ख्वार ख़राबु कयो अथई माना ॿाहिरि वरी हिकिड़ो ॿियो बि ज़ुल्फली बि ॻाइणु मज़े शुरू जी थी ॻाल्हि वियो ॿुधायां थो त- नंढो की गिटार वॼाइणु शुरू थी वियो अॼु अव्हां जो हर सुवालु उनजी उबतड़ आहे मुंहिंजे माइटनि एतिरी सपोर्ट कई ऐं मुंहिंजे फैमिली मेंबरनि मूंखे एतिरी सपोर्ट कई आहे जो बयानु नथो करे सघां। माना चओ सुठी ॻाल्हि आहे सभु लॻी वञो हिन कम में। सभु लॻो हुजे असांजी जान छॾो न न अदारी फैमिली ॾाढी सुठी आहे ॾाढी बिल्कुलु, सुठी आहे अम्मी सां मिली चुकी आहियां मूंखे बिल्कुलु मुंहिंजी माउ वांगुरु ई लॻंदी आहे ऐं अदा जा भाउर त सभई हूअं ई असीं त हूअं ई फैमिली मेंबर आहियूं हिकिड़ा जी जी बिल्कुलु सभई घर जा भाती ऐं हिकु ॿिए जा सुञाणींदा आहियूं पर जेके असां नाज़रीन ॾिसनि था ऐं जेके नौजवान वरी हाणे जेके होश संभालियो हूंदो हुजे उन्हनि खे त ख़बर पए त नजफ़ अली नंढे लाइ कीअं हूंदो हुयो अदी शनिलाल त आहे ई नंढी अञा ताईं हिन खां पुछूं न त नंढे लाइ कीअं हुयो तव्हां असांखे रड़ थो लॻे न टाइम मां चवां थी ओहो आवाज़ नथो अचे मां चवां थी पूरा मुंहिंजा पैसा ॾे हिते अहिड़ो ज़लील कंदी मां सुञाणी कोन तूं मूंखे हा हा सुञाणा तुंहिंजे वॾनि खे बि सुञाणा ईअं घणा चुप हा मां चवां थी पैसा ॾेई वञूं वॾो किनी कंदी मां अचां थी जिते वेठो आहीं मुंहिंजा पुट ईअं मुंहिंजा ॻाढ़ा चप न आहिनि थिया मां 4 मर्द खाई पोइ चांहि पीअंदी आहियां तूं ईअं हल्को न सम्झ मूंखे हल ठीकु आहे 15 तारीख़ आख़िरी तारीख़ ताईं 15 तारीख़ पैसा न मिलिया ठीकु आहे ओके ये नजफ़ अली साहब अहिड़ियूं मायूं हूंदियूं अथव जेके फेसबुक ते पैसा वठी करे वॾनि वॾनि फनकारनि खे बदनाम कंदो उन्हनि मायुनि मां हिकिड़ी हीअ बि अथव एक्सक्यूज़ मी केरु आहियो तव्हां ईअं अची विया तकड़ में पैसे वारी आहियां मां पैसे वारी तो जहिड़ा मूं वटि उते अलाए केतिरा ईअं चांहियूं पचाईंदा वठंदा आहिनि केतिरी बुखां बीठो आहीं मोतबर केतिरी पैसे वारी आहियां मलिक रियाज़ जी धीउ आहे तूं केरु आहे न बिल गेट्स तुंहिंजो पीउ आहे केरु आहे मां न आहियां ॻाल्हाईंदी फालतू माण्हुनि सां तव्हां त सेलिब्रिटीस आहियो तव्हां सां मां ॻाल्हाए सघां तव्हां मुंहिंजी लेवल जा माण्हू आहियो असल में मूंसां हिकिड़ो मसइलो आहे कहिड़ो मूंखे शादीअ जो शुरूअ खां वठी ईअं शौक़ु रहियो अच्छा पर ट्रेजिडी इहा थी रहे त मुंहिंजो मुड़ुसु बचे नथो मुड़ुसु बचे नथो जी हिकिड़ो मुड़ुसु जेको हुयो उन शादी कई तक़रीबन कोई 6 महीननि ताईं असांजी शादी रही उन खां पोइ उन मुंहिंजा अफ़ाल ॾिसी ऐं मरी वियो अफ़ाल अहिड़ा हुया न वाक़ई सुबुह जो शेव कराईंदी आहे शाम जो ॿी शेव निकिरी वेंदी आहे उन खां पोइ ॿाहिरि भई ॿी शादी थी माशाल्लाह उहा बि थी वई माशाल्लाह हफ़्ते खन खां पोइ हुन मुंहिंजा वीडियो ॾिसी हू मरी वियो 3 शादी जॾहिं थी उहा मुंहिंजी लॉकडाउन में थी टी शादी लॉकडाउन जे दौरान माना हाणे थी आहे शादी लॉकडाउन में थी उन में ॿियो त हर शइ नॉर्मल थी वई ब्यूटी पार्लर्स बंदि हुयूं सो मां ईअं ई बसि कपिड़ा पाए वञी वेही रहियमि पोइ उहो मुंहिंजो मुंहुं ॾिसी मरी वियो वरी वञणु खपेसि दुख जी सो ॻाल्हि आहे। उन खां पोइ मां चयो कुझु कयां ज़िंदगी तबाह थी थिए पई हिकिड़े वयमि किने वटि फ़क़ीर वटि वॾा वार हज़ तड़ी न पियो करे पाणी वञी चयोमां बींजो ऐं हिकिड़ो कढु फीणूं उन चयो तुंहिंजी शादी कामयाबु थींदी त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े सिंगर सां थींदी वाह अच्छा ऐं सिंगर हूंदो उन जे गाननि में छोकिरियुनि जी झलक हुजे चूड़ियूं वॼनि थियूं ॻोठाणी छोकिरी माना छोकिरीअ जी उन में फील हुजे उन जे कलामनि में उन सनी चीच में सोनो छलो छलो माना फुल ठर्क इन टाइप जो पोइ मूंखे ईअं ख़बर पई त सिंध में त हिकिड़ो ई आहे केरु आहे उहो सिंगर कहिड़ो आहे सो ही तव्हांखे छा थो लॻे कबाड़ी आहे न असांजो दोस्त आहे नजफ़ अली ॾाढो सुठो सिंगर आहे पर इहे गाना हिननि चया आहिनि तव्हांजे लाइ त कोन चया अथनि असांजे लाइ भले न चया हुजनि मां त नजफ़ अली तव्हांखे मां फुल खुलियल ऑफर कयां तव्हां मूंसां शादी कयो तव्हांखे वॾा फ़ाइदा आहिनि फ़ाइदा हिकिड़ी ख़्वाहिश हुई कहिड़ा त मां शादी कयां मुंहिंजो जेको आहे हस्बैंड जेको हुजे उहो सिंगर हुजे उहो रिदम में कलाम ॻाए मां उनजे चर्च जो सिगरेट ठाहियां
चर्स सिगरेट आहे कहिड़े क़िस्म जा तव्हां इहो त सवाल थी कयो ख़्वाहिश हूंदियूं पर न हर ही सिंगर कंहिंजी। चर्स वारो न आहे न ही असांजो दोस्त सिगरेट बि न पीअंदो आहे तव्हां चर्स जी ॻाल्हि था कयो चर्च न सुपारी पीअण न खाईंदा को मसइलो न आहे मां भते ते मुंहिंजो खातो खुलियल आहे हर शइ मिली वेंदसि मां मंथली उन्हनि खे पैसा ॾींदी आहे ठरो पाओ उहो दर ठड़काए ॾेई वेंदा आहिनि चर्स सिगरेट जी ॻाल्हि थी करे भगल हुके जहिड़ो तुंहिंजो पंहिंजो मुंहुं आहे सिगरेट भरण जी ॻाल्हि भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुध कॉमेडियन में कमु हली वेंदो सिंगर खे छॾे करे कॉमेडियन में न कॉमेडियन जो घर ई नथो हले न कमु कीअं हले माना होरे ॾिस भला साम्हूं कहिड़ा हाल अथई तूं परे थी उल्टी ईंदी कपिड़ा ख़राब थींदा रूबरू मुंहिंजे बारे में छा ख़्यालु आहे तुंहिंजे बारे में हे ख़्यालु आहे जल्द वार ॾे भला घड़ीअ खे साफ़ कयां हल ग़रीब अहिड़े कम जी ॻाल्हि थी हले पई जी। जी छा मूड आहे मूड तव्हां छा आहे तव्हां हा खणी करे छॾियो भला न हाली फ़िलहाल त ॾिसो मूंखे ईअं हल्को तव्हां न नंबर ॾेई वञो वरी बि मतां थी मूंखे मतां ख़बर आहे बि- हिन महिल लॉकडाउन जे करे महफ़िलियूं नथियूं लॻनि सो मूंसां इहो फ़ाइदो अथव गॾिजी पाण मोटरसाइकिल फुरुक करे सघूं था राति जो मां दिलेर रोड सां अॻु में 6 महीना मां जेल में रही हुयमि पंजाब जी बस पई फुरियां जेल में छो रहे पंजाब जी बस पई फुरियां बोड़ा पंजाब जी बस फुरियो पिया हा ॿियो छा हमारा तव्हां धाड़ेल पियो धाड़ेल सुल्ताना डाकू जीअं हूंदी आहे सुल्ताना डाकू बिल्कुलु अच्छा पार्ट टाइम इहो तव्हां पार्ट टाइम जो कमु आहे अगरि जेकॾहिं तव्हां अगरि जेकॾहिं एग्री आहियो त ॿुधायो ख़ैर आउं 50-50 ते हिकिड़ी आहे न थोरो चांस आहिनि माना हा पॉसिबल आहे मूंखे त ही चोर लॻंदो छो अॼु पक थी वई अॼु पकी जेकॾहिं ठा थी वियो आहे तव्हांजो त पोइ ख़ुशीअ में गानो चवरायूं शनीलाल हा भले ते भले बिल्कुलु बिल्कुलु त माना ईअं जान छॾींदव तव्हां हा तुंहिंजी जान छॾिया में तूं विच में छो थो पई न त पोइ अचो त शनीलाल अली जो टोनी मटिजी वियसि टोन मटिजी वियो टोन मटिजी वियो मैडम तव्हांजो 5 मिंटनि खां पोइ मुंहिंजो मली बोले मटिजी वेंदो आहे टोन शनीलाल अली जो सॉन्ग ॿुधूं था मुंहिंजी भरपूर तर्ज में शनीलाल अली वाह तुमखे वणी थो इहा ॻाल्हि बिया है तोखे वणा मां ज़रूरी त नाहे ज़रूर
वाह वाह हे लास्ट खणो हे अचो अचो तव्हां वेहो तव्हांजो मन अॼु ख़ैर न आया था न मां जज़्बाती थी वियसि थोरी असल में तव्हां हीअं कयो पोइ नजफ़ बेबी नंबर ॾियो तव्हां पंहिंजो मां अचां थो मां नंबर ॾेई थो न तोखे मां त हिते हूंदुमि चौंक ते ईंदे ओके ओके अचो कहिड़ी जोर चौरंगी वारे ते न न हेॾे अॼु मां डिफेंस में बीहंदुमि ठीकु आहे अली रज़ा कट पर कट वीह पेजी वई अच्छा अदी शनीला अली तव्हां खां पुछूं था हिकिड़ो अहम सवाल पर हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन केॾा बि न वञिजो हिकिड़ो अहम सवाल आहे जेको असां अदी शनीला अली खां पुछंदासीं सो प्लीज़ डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ठाहिण वारनि जेका चांहि असां महिमाननि खे पेश बि कईसीं उन्हनि जा महिमान आहिनि नजफ़ अली ऐं शेनीला अली ऐं लू बिस्किट जा नान खटाई बिस्किट मशहूरु बिस्किट ऐं पूरी दुनिया में त अदी शनीला अली खां सवाल पुछूं पिया ब्रेक खां पहिरियां ब्रेक जो वक़्तु थी वियो त उहो सवाल रहिजी वियो अध में त तव्हांजो राग में उस्ताद हनीफ़ लाशारी खां बाक़ाइदा तव्हां राग जी सिखिया वरिती ऐं उन्हनि जी जेका शागिर्दाणी आहे असां ॿुधो आहे उस्ताद हनीफ़ लाशारी पाण ॿुधायो हुयो त ससी पलीजो साहिबा बि उन्हनि वटि को राग सिखी हुई अच्छा उहा सेनेटर बि थी वई मिनिस्टर थी वई तव्हां अॻिते छो न वधियो भला हिनजी छा वजह आहे वजह त कान आहे बसि उहा पॉलिटिशियन आहे असीं सिंगर आहियूं हुननि पार्ट टाइम सम्झो म्यूज़िक खे असां हिनखे प्रायोरिटी ॾिनी आहे म्यूज़िक खे ऐं अदी शनीला तव्हां अक्सर तव्हांखे ॾिठो आहे शोज़ में तव्हां गाननि जे विच विच में अंग्रेज़ी ॻाल्हाइण बि शुरू कंदी आहे ऑडियंस सां इहा एक्चुअली इहा अंग्रेज़ी न हूंदी आहे अगरि हाणे बि ॻाल्हायो त तव्हां न न माना फ्लो में ॻाल्हाइणु हिकिड़ो अलॻि हूंदो आहे जहिड़ा नंढा नंढा लफ़्ज़ आहिनि भई या कीप स्माइलिंग या हैंड्सअप या माना असां हिकिड़े शो में गॾु हुई भंगू बीहण में शो हुजे नवाब शाह खान अंदरि हाणे सॼो ॻोठ जो माहौल उते शनीलाल चए थी ओके गाइस सिंग विथ मी ॻोठाणा वेठा परेशान अदी अलाए छा थी चवे पोइ हिननि सम्झो त आहे शायदि इंग्लिश न सम्झी आहे हुननि चयो अचो अदा सभई मूंसां गॾु ॻायो हुन चयो अदी जेकॾहिं असांजा गाना चया तोखे छो घुरायूं ईअं हीअं तव्हां चयो न इहो शो में तक़रीबन गॾु हूंदा आहियूं असां शोज़ में त नजफ़ अली कॾहिं ईअं थियो त तव्हां राग ॻायो ऐं पोइ अचानक पुलिस जो छापो पए अची ऐं तव्हांखे वठी वञनि पोइ पुलिस वारा चवनि त राग ॻाईंदे पोइ छॾींदासीं ईअं न छॾींदासीं अगरि इजाज़त हुजे त हिकिड़ो वाक़ियो अॻियां शेयर कंदुसि ईअं थियो छा वाक़ियो थियो वाक़ियो पर नालो न खणंदुसि उन सिंगर जो कंहिं सिंगर सां थियो कंहिं सिंगर सां थी नालो न आहे खणो न त उहो हिन शो में न ईंदो ऐं ॾाढो मज़ेदार वाक़ियो तो ताहिर बाबा ॿुधिजो थियो ईअं त आउं म्यूज़िक जो कमु कयां पियो त मूंखे फ़ोन आई ग़ुलाम अली समय जी त यार हुन सिंगर खे जंहिंजो नालो नथा खणूं यार हुनखे पुलिस पकड़े वई आहे अड़े यार मां चयो यार वॾा उस्ताद छड़ो तव्हांखे मज़ाक़ूं सम्झनि थियूं बंदि कर फ़ोन वरी ज़ुल्फ़ी जी फ़ोन आई यार हुनखे पकड़े विया आहिनि टी फ़ोन जेकी आई उहा आई फरहान बलोच जी फरहान बलोच यार अलाह जो कसम आहे मूंखे मौला मुश्किल कुशा जो कसम आहे हुनखे पकड़े विया आहिनि पोइ मां सम्झियुमि मां यार को मसइलो थियो हे बीठा हुजनि हेठि मां सिस्टम विस्टम बंदि करे हेठि हली वियुमि वियासीं थाणे ते त उहो सिंगर वीचारो थाणे ते हीअं वेठो अच्छा कुकुड़ ते वेठो उहो वेठो अच्छा वेठो हुजे त हुन छा कयो त SHO असां टिनी खे सुञाणे पियो फरहान बलोच खे मूंखे ऐं ग़ुलाम अली समूह खे विहारी चए हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हां वारे यार खे छॾंदुमि तॾहिं जॾहिं तव्हां टई ॼणा मूंखे गानो ॿुधाईंदो हाणे हिकु थाणे ते वेठा आहियूं हिकिड़ो दोस्त खे ॾिसां बि पियो हाणे उते मां छा कयुमि त उते तकड़ में तोबा ज़ारी बेक़दरे जी यारी हो झले त न झलजे पल त न पलजे जहिड़ी मुठ में वारी ग़ुलाम अली समय खे चवां थो मां चवां ॻाल्हि ॿुध थाणे में वेठा आहियूं यार जल्दी जान छॾा ग़ुलाम अली समय खे ख़ुदा जी जोड़ थिए पहिरियों तो चवई दोइड़ो माना हुनजो दोइड़ो ईअं सम्झो हुन सिंगर खे 6 महीना टीप पहिरियों हाणे त पहिरियों चवई तो दोइड़ो
हिकु आस्ताई, हिकु अंतरो, वरी ॿियो अंतरो, टे अंतरो, 4 अंतरा हुन चया हुते। मां ईअं कावड़ में ॾिसांसि पियो, पर मूंखे बि शैतानी गिरी चुकी। मां SHO साहिब खे चयो साईं ॻाल्हि ॿुधो, हीउ फरहान बलोच वेठो थो न, हे बि ॻाईंदो अथव। इहो बि सुठो ॻाईंदो। अच्छा फरहान बलोच एॾो लाह हुयो, मूंखे हीअं बुझो ॾेई करे हीअं बीठो हीअं हथ खे। उन वक़्तु उन गानो मशहूरु थियो, हर जाए प्री हर महफिल में। हा SHO छा कयो, SHO चयो हा साईं मां हिन खे ॾिठो आहे, हिन गानो ॻायो आहे, हर जाए प्री हर हिन महफ़िल में, इहो इन ॻायो आहे। अच्छा फरहान बलोच लाइ मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त फरहान बलोच ॻाइण जो ॾाढो बेसुरो आहे, एॾो बेसुरो आहे, एॾो बेसुरो आहे जेकी इंतिहा कोन्हे, पर उनखां वधीक सुठो इंसानु आहे, सुठो इंसानु आहे ऐं सुठो ॻाल्हाईंदड़ आहे, प्यारु ॾींदड़ आहे। सो हिन बि साईं छा कयो त हर जाए पीरी हर में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए, इहो ॻाए करे जंहिं महिल उथूं पिया त SHO साहिबु चयो चए बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो, हाणे इहो मूंखां पुछो त तव्हांजे यार खे छो पकड़े आयो? चए था हिन जी पाड़े वारे असांखे शिकायत कई, चए था जॾहिं बीठा 24 कलाक वॾे आवाज़ में म्यूज़िक हलाए थो, इन जे करे असांखे छिके आयासीं। चए साईं पाड़े वारनि जी हिकिड़ी दांत पंहिंजी जाइ ते, पर हुनजी जेकी मेन दां इहा हुई, चए साईं ज़ुल्म जी इंतिहा इहा ॾिसो त जंहिं टाइम बिजली बंदि थिए थी असां सुख जो साह था खणूं, हाणे बंदि थी वियो म्यूज़िक, सुकून थी वियो। हाणे जीअं बिजली बंदि थिए थी एॾो यार एॾो वरी बाजो थो कढे थी। अच्छा आदि शैनीलाल अली असां सां गॾु आहे, त तव्हां खां इहो पुछूं त तव्हांजे हिसाब सां गले जी हिफ़ाज़त करण जे लाइ छा करणु घुरिजे? तव्हां छा कंदियूं आहियो? कारा मिर्च खाईंदियूं आहियो, मिठी काठी खाईंदियूं आहियो, गरारा कंदियूं आहियो सुबुह सुबुह सां? कुझु बि न आहे अहिड़ो, मिठी काठी या गले खे महफ़ूज़ रखण जी। हा तव्हां रियाज़ कयो प्रॉपर, इहे ई तव्हांजी प्रिकॉशन्स इहे आहिनि। तव्हां परहेज़ त हूंदी न त हीअ शइ न खाओ गलो ख़राबु थी वेंदो। हा जीअं थधो पाणी हूंदो आहे या ऑयली का बि शइ, समोसा आहिनि, पकोड़ा आहिनि या बिरयानी आहे जंहिंमें ऑयली का बि शइ आहे त उहा, पर अॼुकल्ह त ईअं आहे त सभु हर सिंगर हर कोई खाए पियो, सभु कुझु खाइनि पिया, अलाए जी इहो छा आहे, पर उहा अवॉइड करणु खपनि ऑयली ऐं थधो पाणी स्पेशली। बाक़ी ये कारा मिर्च या इन्हनि चीज़ुनि सां हा गुड़ अञा फ़ाइदेमंद आहे, गुड़ गले लाइ हा गुड़ फ़ाइदेमंद आहे स्पेशली जॾहिं ॿुधायो न, छो जो अक्सर जेके नवां गुलकार अचनि था, नवां सिंगर ब्लॉकेज थी वेंदी आहे समटाइम्स, ज़ाहिर आहे गलो आहे तमामु सन्हियूं सन्हियूं बारीक साह जूं नलियूं हूंदियूं आहिनि, त समटाइम तव्हांजो रेजिस जेको हूंदो आहे सो हुन में ॼमी वेंदो आहे, त गुड़ सां या स्टीम ॾियण सां त उहे नालियूं खुली वेंदियूं आहिनि। पोइ हिफ़ाज़त कंदी आहियो, परहेज़ कंदी आहियो? कंदी आहियां हा बिल्कुलु। एक्चुअली आऊं पेशेंट आहियां एलर्जी जी, सो मूंसां इहे आऊं इन्हनि मां गुज़रंदी रहंदी आहियां इन्हनि चीज़ुनि मां। शुक्र अॼु तव्हांजो गलो सही आहे, आवाज़ सही आहे, अॼु बहितर लाइव ॻाए थी। गर्मी में जेको जॾहिं बि गर्मी इलाही हूंदी आहे त गलो सही हूंदो आहे, सर्दी हूंदी आहे एलर्जी इलाही मिटी उॾामंदी आहे न, उन करे थोरी प्रॉब्लम आहे मूंसां। अच्छा अच्छा माशाल्लाह। ऐं नजफ़ अली सां त तमामु घणा किसा थींदा रहंदा आहिनि, असां सां गॾु हूंदा आहिनि तक़रीबन। हिकु दफ़ो हैदराबाद खां अचूं पिया त भरिसां गाॾी क्रॉस कयो हिकिड़ो, हुनजो छा कहिड़े टच कई छा? अच्छा हुनखे इहो त को ॿियो आहे, कंहिं ॿिए जी गाॾी आहे, जॾहिं पहिरियां चए छा कहिड़े टच कई, नजफ़ नज़र पोइ चए साईं तव्हां आहियो छा? हिन चइबो मां त टच न कयो, पंहिंजी लाइन सां थो वञा, अलाए मूंखे लॻो ईअं गाॾी टच थी। कॾहिं कॾहिं माण्हू ईअं ॻाल्हाइण जे कारण बि ज़ोरीअ कोई न कोई इशू ठाहे वठंदा आहिनि। मारियो असांखे मारियो बाबा, जेको वणेव असां सां ज़ुल्म कयो, असांजो पंहिंजो खता आहे बाबा, असांखे धक हणो, असांखे मारियो, हण हे हण मूंखे पुठी में, अबाड़े 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 हण बाबा, धक हणो मूंखे, तूं बि हण, मच्छर खाइण वारी बला तूं बि हण, हण अबाड़े 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 निभागा तूं बि हण धक, नजफ़ खान धक हण असांखे ज़ोर सां, अञा ज़ोर सां, अरे हिते हण, हिते मथे तूं बि हण न्यारी, तूं बि हण, असांखे गुनाह जी सज़ा खणो, तूं हण हण मुद्दा धक, अबाड़े बसि एतिरो, ज़ोर सां ज़ोर सां, अबाड़े साईं तार सां तव्हां बि हणो धक, वारो कर धक हण, असांजो पंहिंजो फटी आहे, अबाड़े अबाड़े अब्बा वज़नी त घणवा ये न हणबा छोरा, ये हणबो आहे, हण ज़ोर सां, अञा हणो असां धका। ॻाल्हि त ॿुध, थियो छा अथई, ओ नूर मेमन हालाई जो चोलो पाए घुमंदो थो वठे, केरु कीअं अचणु थियो आहे, छो थो धक हणाए पाण खे? ख़ुदकुशी कई त हलिया चप हणाए मरी वई, वो परे थी तूं भला, छो थो पाण वो साईं असांखे धक हणो, छो? असांजो पंहिंजो ग़लती आहे। कहिड़ो ग़लती आहे? पीटीआई खे वोट ॾेई वेठा आहियूं,
तो यार मां थोड़ो हल्का आया तू ॾिनो न पीटीआई खे वोट। ख़बर नथी पए कॾहिं ज़ाल जो वॻो पाती तूं अचां त कॾहिं भाॼई जो ख़बर ई नथी पए। दिमाग़ कम नथो करे। दिमाग़ कम नथो करे कुनी न चढ़ियो आहे घर में। अञा 3 साल हुकूमत रहियल अथई। अबो मां बम खणी अचां उहो हणो मांखे। मां बम खणी अचां बाबा उहो हणो मांखे। इहा हालत आहे असांजी आवाम जी। अच्छा नजफ़ अली कॾहिं ईअं थियो मट में मुंहुं विझी करे तव्हां रियाज़ कयो? ईअं ॿुधो आहे मट में मुंहुं विझी करे ॻाइण सां आवाज़ु भलो थींदो आहे। पर अॻे हिकिड़ा इहे टोटका हूंदा त मट में विझी करे इहे टोटका हूंदा बाक़ी त सचे जहिड़ी अच्छा हींअर जहिड़ी का शइ हुई। अच्छा तव्हांजो अॼु शनी लाली सां कहिड़ो मुक़ाबिलो आहे? हिननि अम्मा ते गानो चयो तव्हां अबे ते चई छॾियो। न हिन सां मुंहिंजो अमूमन मुक़ाबिलो रहियो आहे शुरू खां वठी। हिनजो एक्सीडेंट थियो एक्सीडेंट में गॾु थियो तव्हां। ॿुधो थो ॻाल्हि मां ॿुधायां त हिन सां अमूमन मुंहिंजो मुक़ाबिलो रहियो आहे। मां हिन खां अमूमन सुपरलेटिव रहियो आहे हर शइ में। हा गॾु एक्सीडेंट थियो ऐं हिकु राति में हिकिड़े ई रूट सां जी ऐं एक्सीडेंट तव्हांजो थियो माण्हू चवनि पिया त भई हिकिड़ी गाॾी में हुया हा पर तव्हां अलॻि अलॻि पंहिंजी गाॾी में हुयो। टाइमिंग अलॻि आहे टाइमिंग डेट साॻी हुई। अचो हिन ॻाल्हि ते त एक्सीडेंट में बि हिन खां मां मथे वियुमि। एक्सीडेंट में कहिड़ी क्राइटेरिया? नालो न खणजो बस छो न खणो? उन शिक्षा जो नालो एक्सीडेंट त एक्सीडेंट आहे न हिन में कहिड़ी क्राइटेरिया आहे? नालो इहो खणंदुसि भई ॿियो मुंहिंजो एक्सीडेंट थियो हिकिड़े ट्रॉलर सां थियो ट्रॉलर सां ओहो हेॾे गिरह करे यार एक्सीडेंट कैसा थियो गिरह करे। अच्छा मूंखां इंटरव्यू जेके हूंदा आहिनि इहे बाबा तव्हांजो अॼु छा सां एक्सीडेंट थियो? साफ़ ई आयो को मुंहिंजे ख़्याल में छा सां थियो? मूं चवंदा मुंहिंजे कंहिं गाॾीअ सां थियो। कहिड़ी गाॾी सां थियो? हाणे कीअं ॿुधायां त मुंहिंजो छा सां गॾु ईअं अची वेंदो आहे काई ॻाल्हि माट करे विया न चओ गॾे गाॾी सां थियो। मुंहिंजो चवणु लाज़मी हो छा थो ट्रॉलर ट्रॉलर सां थियो ट्रॉलर सां। अल्लाह तव्हांखे हयाती ॾे ऐं तव्हांखे नई ज़िंदगी मिली। ऐं सची ॿुधायांव त ही मां पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि इहा ऐलान कंदो आहियां पर जिथे चवंदा मुंहिंजी हिकिड़ी भेण आहे सॻी पर आउं चवंदो त मुंहिंजी 2 भेणियूं आहिनि। हिकु शनीला अली ॿियो मुंहिंजी पंहिंजी भेण आहे सॻी। यकीन कंदो त ही असांजो जेको रिश्तो आहे अलाह ॾिसे थो असांजो भाउ भेणनि जो रिश्तो आहे। नाला बि ठहंदा नजफ़ अली शनीला अली। शुरू में त ईअं फेम थियो त ही भाउ भेण आहिनि रियल मैन छो त असां जॾहिं एक्सीडेंट थिया न पोइ त माण्हुनि खे पक थी वई हली त माना ही असीं भाउ भेण आहियूं। वाह वाह। पोइ हाणे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो गानो थी वञे सॉन्ग थी वञे सुठो नजफ़ अली जी आवाज़ में। नजफ़ अली साहब कहिड़ो गानो ॿुधाईंदो हाणे? मुंहिंजो हिकिड़ो फेम गीत आहे ऐं पर स्पेशली डेडिकेट कंदुसि जेके परदेसी ईद मल्हाइनि था उनजी नज़र कंदुसि। वाह अचो पोइ हिते बि ॿुधायो जी बिल्कुलु। ला 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 हो जंहिंखे चयम झिड़क तंहिंखां मिलियम चोट ॾाढी रसियम पर कयम दरगुज़र जान जिन लाइ ॾिनम जान जिन लाइ ॾिनम जान जिन लाइ ॾिनम से न कांधी थियम चोट ॾाढी रसियम पर कयम दरगुज़र जियो जंहिंखे चयम जियो जंहिंखे चयम झिड़क तंहिंखां मिलियम चोट ॾाढी रसियम पर कयूं दरगुज़र। प्यार जी छाव में प्यार जी छाव में के बसाथी मिलिया चून जे सिज जिया ॻोठ वारा जलिया प्यार जी छाव में
खार खाई खिलिया खार खाई खिलिया हीअ ख़बर जा ॿुधुम चोट ॾाढी रसम पर कयूं दर गुज़र जीउ जंहिंखे चयम जीउ जंहिंखे चयम झिड़क तंहिंखां मिलियम चोट ॾाढी रसम पर कयूं दर गुज़र ला ला दिन धुतारे धुतारे धिकारे छॾियो गीत जिन ले गीत जिन ले बुखारी लिखियुम चयुम दिन धुतारे धुतारे धिकारे छॾियो जिन ले भिनम से मथा थी खिलम मेरा जिन ले भिनम से मथा थी खिलम चोट ॾाढी रसम पर कयूं दर गुज़र तू मनी मनी न मेहरबान मां कमिन थो करे छॾिया हिकु त कंहिंसां दिलि न लाइजे 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 हिकु त कंहिंसां दिलि न लाइजे लाइजे त पोइ निभाइजे जे निभाइजे त थी जवान मां त थो करे छॾिया जीउ जंहिंखे चयम झिड़क तंहिंखां मिलियम चोट ॾाढी रसम पर कयूं दर गुज़र ला ला माशाल्लाह ऐं अक्सर तव्हां सां फरमाइशूं बि थींदियूं आहिनि मुख़्तलिफ़ जीअं हिकिड़े शो में हुयासीं नजफ़ अली सां फरमाइश थी उमरानी जो कलाम ॿुधायो आशिक़ मजबूर आहे ईअं तव्हां सां बि कॾहिं अती फरमाइश थी आहे निगत नाज़ जो कलाम ॿुधायो हा थींदी आहे थींदी आहे पोइ सभिनी जा कलाम ॿुधाईंदा आहियो फरमाइश त काई बि थी सघे फरमाइश त काइब थी सघे थी पर लेडीज़ में एक्चुअली जेके जॾहिं असीं जीअं शाह साईं जी स्टेज ते वेंदा आहियूं या लाल साईं जी स्टेजिस ते त पोइ उते सूफ़ियाणो तसव्वुफ़ हलंदो आहे और जॾहिं का कंहिं मेहंदी वग़ैरह आहे त पोइ उते मिक्सचर हलंदो आहे उते त इहा फरमाइश थी सघे हा कंहिं हर फनकार जी पर इज़त जे दायरे में शाइरी हुजे त ॻाईंदा आहियूं अदरवाइज़ न ईअं न चवंदी आहे न मां वरी छो हुनजो कलाम न न न मां पंहिंजा कलाम ॻाईंदुमि बल्कि असांजे सिंध में जेतिरो कमु थिए पियो ॾाढो सुठो थिए पियो मक़सदु जेकी बि सिंगर फीमेल में आहिनि या मेल में आहिनि सभिनि जो सुठो कमु आहे माशा ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई हाणे जेका मां फरमाइश कंदुसि उहा नाज़रीन सां कंदुसि त नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो केॾा न वञो अञा खोड़ कचहरी करणी आहे शेनीला अली सां नजफ़ अली सां विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन टपाल मेज़बान प्रीमियर ट्रस्ट जे ताउन सां असां वटि अॼु महिमान आहिनि नजफ़ अली ऐं शेनीला अली ऐं लू बिस्किट ठाहिण वारा नान खटाई बिस्किट उन्हनि जा तमामु मशहूरु दुनिया में उन्हनि असां सां ताउन कयो आहे अॼु लाफ्टर हाउस शो जे लाइ नजफ़ अली तव्हांखे जेकॾहिं कंहिं शो में 2 ऑप्शन ॾिजनि त या तव्हांखे छेर पाए करे गाना चवणा आहिनि साईं सलेमान शाह वांगुरु या चपड़ी अख़्तारे ते तव्हांखे कलाम चवणा आहिनि तव्हां कहिड़े ऑप्शन ते तव्हां गौर कंदव ऐं
आसानी सां वॼाए यकतारे चपड़ी ते तूं छेर ॿधी करे डांस न कर न मां त डांस में त एॾो किनो आहियां तव्हांजी सोच आहे चपड़ी एकतार तव्हांजी आसानी थींदी हा आसानी थींदी जो तव्हां हुनजो गानो रिमिक्स बि कयो हिकिड़ो जलाल चांडे साहिब जो हा ॿियो नथी निंड अचे तुंहिंजे हिजर में बिल्कुलु अदी ताज मस्तानी जा मूं एज़ अ म्यूज़िक में बि उहो बि उनखे मेशअप में हिकिड़ो हींअर अनकरी बि हिकिड़ो अचे बि पियो हिकिड़ो गानो हा कॾहिं ईअं थियो कंहिं सिंगर जे लाइ तव्हां ट्रैक ठाहियो हुजे ऐं दिलि में चयो यार काश इहो मां चवां साड़ थे माना डेफिनेटली इहो फैक्ट आहे इहो नेचुरल फैक्ट आहे अदी अगरि तव्हां बि कंहिंजो ॿुधा हूंदो त मुंहिंजो सुठो ॻाल्हि हो यार इहो काश असां मुख़्तियार मक्सी जो तव्हां जेको कलाम रिमिक्स कयो हुयो ॾाढा नाज़ सां ॼण ॾेखारीं थो उन महिल दिलि चयो त यार हिनखे ॾेई छॾियमि मां चुराए वञा न हिकिड़ी ख़बर पई न मां स्पेशली ॿियनि गाननि लाइ त थींदो आहे पर मुख़्तियार मक्सी जे लाइ ऐं कॾहिं बि न मुंहिंजो अच्छा मुख़्तियार मक्सी मुंहिंजो जेको बि प्रोजेक्ट हूंदो आहे त हुनमें पहिरियों जेको नालो ईंदो आहे उहो मुख़्तियार मक्सी जो हूंदो आहे अच्छा ट्रैक ठाहिण वक़्तु इंस्पिरेशन कंहिंखां वठंदा आहियो मतिलबु तव्हां असल में ख़बर थो चाहे ट्रैक ठाहिण महिल पहिरियां त तव्हांखे शाइरी ॿुधाईंदी आहे मां त हिकिड़ी अहिड़ी शाइरी बि कंपोज़ करे वेंदो आहे म्यूज़िक ॾींदो आहे उहो हिकिड़ो कलाम आयो मां सुकी वियुसि ओताक में वाह जो आहियां अधु कलाक में उहो गानो बि तव्हां ठाहियो डेफिनेटली म्यूज़िक ॾिनो हा म्यूज़िक त उन मुंहिंजे ख़्याल में ट्रैक ते हुन कयो बिल्कुलु उहो ट्रैक ते हो मां सुकी वियुसि ओताक में वाह जो आहियां अधु कलाक में सो जॾहिं बि अगरि को कंपोज़र आहे त उनखे अगरि का शाइरी मिले थी त ईअं सम्झो त 50% उहा म्यूज़िक उनजी ठही वेंदी आहे ऑलरेडी छो त रिक्वायरमेंट हूंदी आहे उनजी उहा तव्हां ॾियणी पवंदी आहे हुन में तव्हांखे अदी शनीला अली त माशाल्लाह एतिरो मशहूरु आहे ट्रकनि जे पोयां फोटू बि छापियल आहे ट्रकनि जे पोयां छापियल ॾिठा फोटू तव्हांजा सिंध जी मशहूरु राग जी राणी शनीला अली ऐं हिननि जे नाले सां कुल्फी बि आयल हुई शनीला कुल्फी इहो त कूड़ आहे मां ॾिठो सांगड़ में कुल्फीअ जी पेटी ते लिखियल हो शनीला अली न ट्रक जे पोयां तस्वीर फोटो हो मूं ॾिठो येलो सूट में पर कुल्फी वारो त इहो तव्हां कुल्फी पेटी हूंदी आहे न हुन ते फोटू छापियल हो तव्हां नस्वार भाई आहे नाले सां शनीला अली जी पसंदि नस्वार बि आई अथव नस्वार बि आई असां तव्हां खां कलाम ॿुधंदासीं हाणे हिकिड़ो ॿियो को त तव्हांजी भरपूर तारीफ़ में हिते वेठे वेठे ई शनीला अली छो त गज़ल आहे त गज़ल सेटिंग में ई सुठो लॻे हा हा इजाज़त रूह खेवल जिया रूह खेवल जिया जोड़ो थे रूह केवल जिया कोड़ो थे बहुत बढ़िया
तेरो मरोड़ो थई मांखे तेरो मरोड़ो थई जी असांजी उछात जोड़ो थई रूह खे प्यार खां को नथो मुड़ी अॼु प्यार खां को नथो मुड़ी अॼु बि एतिरो आयाज़ लोड़ो थई एतिरो आयाज़ लोड़ो थई जी असांजी उचात जोड़ो थई रूह खे रूह खे रूह खे जियां पकोड़ो थई रूह खे जियां पकोड़ो थई जी असांजी उचात जोड़ो थई रूह खे रूह खे वल जियां वकोड़ियो अथई शेख अयाज़ जी शाइरी लाज़िम आहे त असां उन्हनि जंहिंजी शाइरी ॻायूं था उन्हनि खे असीं ॿुधायूं त शाइरी शेख अयाज़ साहिब जिन जी आहे ऐं कंपोज़िशन अदा रहमत मीराली जी आहे ऐं सिंगर बि हू पाण ई आहिनि ऐं मूं नंढड़ी कोशिशि कई एक्चुअली ग़ज़ल ॻाइण जो वरी हिकिड़ो पंहिंजो लुत्फ़ु आहे पंहिंजो ढंग आहे हुनखे ॻाइण जो सो अगरि का कमी का पेशी अचेवे त आऊं मुआज़रत सां असांजो ख़ैर आहे ताहिर वारनि साहिब ॻाल्हि वणे ताहिर साहिब मूंखे अप्रिसिएशन ॾिनी पे परियां खां ईअं करे बाक़ाइदा खान साहिब वांगुरु वेठो आहे साम्हूं सोज़ में दिल सारे सिक सोज़ में दिल सारे ही अंदर मुझो गारे का सारा तल मिया तल तारे तल है मिया का सारा रात पी मोदा तने में खुश हां अस्सलाम वालेकुम वालेकुम खान साहबन का सारा तल भी है तुम मुझे टेल तब का सारा तल है बिया हिननि जी ठहला हिननि खे चवण नथी सिक सोज़ में पकड़जी पे वञे भले गाए हां शबीर समय साहब खे ख़बर पइजी वेंदी त पोइ तव्हां ते हू केस कंदा सवा केस ते याद आयो नहीं दायर भाई धुन त उन्हनि जी सुरीला फनकार असां ते माना हमलो कयो कातलाणू वरी किथे माना उस्ताद सुतो पियो रात हाणे दिलि जो मरीज़ आहे ओचितो मथां धूल वॼायो अथनि से जी बाबा या मथे तो पला लई भरी हेठ रख थकजी पवंदे तू चुप कर बाबा पच में न ॻाल्हाए खान साहब बीठा आहियूं असां सम्झे फीते खे फीतो आहे पोइ बि ॻाल्हाईंदो पियो त निभागा बांसुरी करे न वॼाए तव्हां वटि साज़ कहिड़ो आहे बाय द वे जेको हथ में जो न दे वटि इहो अलाए उस्ताद कहिड़ो आहे ॿुधाई नालो वेंदो त हुन साज़ हे तो मूंखे रॉकेट राज थो ॾे रॉकेट राज न सही ॻाल्हि रॉकेट राज न न न मां असल में हिन में हिकिड़ो मिंट ई ॿुधायां थो न मननि में टू इन वन हिन में अंदरि जेको आहे न हीअ खोलींदा हूंदी न हा हिन में अंदरि हे नक्शा आहिनि जंहिं बि इलाइक़े में असां वेंदा आहियूं न उतां भॼण जा नक्शा आहिनि भॼूं कीअं जान बचाइण सुनत जी आहे बाबा जी चूड़ियूं वॼनि थियूं अच्छा ज़बरदस्त इहा शाइरी इहो सतार हुन आबिद जी शाइरी आहे कंपोज तव्हां कयो ज़बरदस्त कंपोजिशन मुंहिंजी आहे जेकी आहे असल में इहा आहे इहा तक़रीबन 1900 कोई 1988 वग़ैरह में इहा असां कंपोज कईसीं धुन तव्हां ॻाए ॾेखारियो जी हा तव्हां कीअं कंपोज़ कई इहो ॿुधायो
चूड़ियूं वजन थियूं चूड़ियूं वजन थियूं चूड़ियूं वजन थियूं चूड़ियूं वजन थियूं ईअं न कयो साहब ईअं चूड़ी नथी वॼनि तव्हांजो कुझु ॿियो थो वॼे अंदर में उई उई छा आहे इहो उस्ताद अॻिते अचे कोन उई उई करे जान थो जराए असल में धुन धुन अहिड़ी मतिलबु इहो जेकी हिकिड़ो अहिड़ी क़िस्म जो आलाप आहे जंहिंमें फनकार खे सूर थो थिए हो ॿुधाईंदे मतिलबु कंहिं जॻह में सूर आहे हथ में सूर आहे जॾहिं मुंहिंजी सुहिणीअ जूं चूड़ियूं वॼनि चूड़ी वजन थियूं हो ॿुधाईंदे सोनी चीच में चलो आ भलो सुनी तो ठहरो सोनी चीच में चलो आ भलो सुनी तो ठहरो सुनी तो ठहरो हां छले की जाए ते पलो तो चे ये पलो जा बलाए पलो नहीं याद अचे तो साईं मला न पले को मार निकनो साईं पलो जी बाप कजो हां मां के हो गई हेलो सन्नी चीच में चलो आ भलो सुनी तो ठहरो सन्नी चीच में चलो आ भलो सुनी तो ठहरो सुनी तो ठहरो तव्हांखे असां किरायो त नथा ॾेई सघूं जी तव्हांखे चांहि पीआरे सघूं था टपाल मेज़बान जी जी असां वेठा आहियूं ऐं तव्हांखे कलाम बि ॿुधाए सघूं था असां ॿिन्ही कलाम बि ॿुधासीं हे मला नहीं होटलाणो मटायो वञा हिते अॻ में किनो कुराणो बीहंदो उहो पुराणो हाँ मामो बीमार थी पियो आहे हां मामे जो मामो हे शेनीला अली साहिबा तव्हांखे अगरि अदाकारी जी ऑफर थिए छो जो हाणे तव्हां होस्ट थी विया आहियो हिकिड़े शो जा एक्टिंग तरफ़ जेकॾहिं तव्हांखे का ऑफर थिए त एक्टिंग बि कयो त पोइ करे वेंदो ॾिसो जेको गानो जॾहिं विजुलाइज़ थींदो आहे वीडियो थींदो आहे त उहा एक्ट ई आहे उहो त मॉडलिंग थी वई न एक्सप्रेशन मॉडलिंग इहा कम्युनिटी हिकिड़ी आहे न ॾिसो मॉडलिंग करणु एक्टिंग करणु सिंगिंग करणु अदाकारी करणु हिकिड़ी कुटुंब आहे इहो पोइ हाणे इहो आहे जे तव्हां 5 मिंटनि में तव्हांखे पंहिंजी अदाकारी ॾेखारणी हूंदी आहे त उहो असां एक्ट ई कंदा आहियूं पोइ बेसिकली हाणे तव्हां हिकिड़ो एक्ट कजे तव्हां भाउ भेण जो सीन आहे तव्हांजो लॉकडाउन जे दौरान तव्हांजे घर मां राशन ख़तमु थी वियो आहे एक्चुअली आउं एक्टर सुठी न आहियां ॻाल्हाइण जे हिसाब न न तव्हां घर में वेठी आहियो त हाणे मुंहिंजो भाउ ईंदो ॿाहिरां कमाए करे मज़दूरी करे अटो वठी ईंदो त मानी पचाईंदासीं हाणे उहो भाउ घर आयो आहे तव्हां हुन कीअं अदाकारी में चवंदव अदा घर जो राशन ख़तमु थी वियो आहे तव्हां काॾे हलिया विया आहियो ऐं नजफ़ अली तव्हां बि एक्टिंग कयो थोरी तव्हां चइजोसि त अदी मां पूरो शहर हली आहियां किथां बि राशन न मिलियो मूंखे मज़दूरी बि न लॻी कॾहिं ईअं पघर अची वेंदो थींदो एक्टिंग कीअं नहीं गलत कयो है ना वो पैसे वाला माण्हू ने राशन खत्म वारो असां भी नहीं कराया ना जंहिंजो ख़तम थी तव्हांखे त असली ॻाल्हि आहे न तव्हां करे वेंदव न असां हां हिते थिए ॾिसो कीअं थो थिए जी क्यों अच्छा माना हे अदा ॿाहिरि वेहनि हाणे घर आया आहिनि हा घर अची वेठो अच्छा आहे या तव्हां अची वियो थकिजी अचो करे। तव्हां अच्छा हा हुतां अची थकिजी अची वियो ऐं वेठी आहियां माना। तव्हां इंतज़ार में आहियो त अधु मुंहिंजो कम ते वियो आहे भाउ कुझु कमाइण वियो आहे या राशन वठणु वियो आहे हितां घर में कुझु बि कोन्हे सभु दॿा ख़ाली पिया आहिनि अटो बि कोन्हे चांवर बि कोन्हे गिहु बि कोन्हे दाल बि कोन्हे जी क्यों गम का म्यूजिक डालें भाई हां वाह दुख वारी में आलाप सेठ म्यूजिक। आलाप ॾियणो आहे आलाप न आहे ॾियणो आलाप तव्हां बाद में अची वेंदो अलाए आलाप चओ त आलाप पप्पा ने रोई ॾींदे आला असानी ना हम सब बैठा हूं ओके ओके आलाप आलाप भाई आलाप चल रहा है भाई आलाप गम का म्यूजिक हाँ दुख सेट म्यूजिक क्यों अदा सुबुह खां मां जो इंतज़ार कयां पई मुंहिंजा भाउ अटो किथे आहे लूणु किथे आहे मूंखे मानी ठाहिणी आहे ऐं सुबुह खां वठी मां वेट कयां पई किथे आहे सभु कुझु इहे मूं सुबुह खां कुझु न खाधो ऐं बुख ते वेठी आहियां सफ़ा अदी बस दुआ कयो न परवरदिगार खां अल्लाह करिए वबा ख़त्म थिए यकीन कंदो अदी हिन वबा जे करे शहर सॼो बंदि लॻो पियो आहे ऐं केॾो रिलैक्स वेठो थी नजब बाबा जे करे को टंग ख़राब टंग ते चाढ़े वेठो थी रिलैक्स हा सिचुएशन ॿुधाए हुनखे तूं टंग ते टंग चाढ़े वेठो थी वरी रिलैक्स थी वेठो मां भले त ॿुधाए ख़बरूं तूं ॿुधाए मां न के मां ही कई सदा मुर्कदा गानो आहे जेको नाटक जहिड़ो ॿुधाए वाह वाह ॾाढी सुठी एक्टिंग ॿिन्ही जी रही माशाल्लाह अहिड़ी एक्टिंग जे करे असांजा सिंधी ड्रामा तबाह थिया अच्छा कीअं लॻो तव्हांखे हिन शो में अची शो जूं आख़िरी साहतूं आहिनि त लाफ्टर हाउस में अची कीअं महसूसु कयो स्पेशली वॾी महिरबानी सॼे सथ जा ताहिर भाउ जी महिरबानी सोराब भाउ अली गुल भाउ शेरदिल भाउ ऐं धरती टीवी जे सॼे सथ जा लख कुर्ब वॾा वड़ आदि शनीला तव्हांजो
मूंखे त सीरियसली ॾाढो मज़ो आयो। ॾिसो गहमा गहमी जो वक़्तु हले पियो ऐं क्रिटिकल हालात हलनि पिया हिन वबा जे करे, त माण्हुनि खे खिलण त तक़रीबन विसरी ई वियो आहे। लॉकडाउन खां पहिरीं ॾिसो महांगाई केॾी वधी वई आहे ऐं जेके इहे नापसंदीदा अमल असांजी धरती ते थियनि पिया, कारो करे मारियो पियो वञे या वेसा घातियूं वधी वियूं आहिनि, कूड़ वधी विया आहिनि, अहिड़े हिन कंजस्टेड माहौल में अवां हिकिड़ो इबादत जोॻो कमु पिया कयो। नाज़रीन, इन जे ते असांजो अॼु जो लाफ्टर हाउस ईद स्पेशल पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असांजी इजाज़त, पर इजाज़त वठण खां पहिरियां असां चाहींदासीं त नजफ़ अली ऐं शेनीला अली जी मौजूदगीअ जो फ़ाइदो वठंदे हिकिड़ो डुइट को मैशअप थी वञे हिन जे पारां, ऐं अवां सभिनी खे उहो डेडिकेट कंदासीं जेके असांखे नाज़रीन परदे में ॾिसी रहिया आहिनि, ख़ासि करे यूट्यूब ते धरती टीवी ऑफिशियल असांजो यूट्यूब चैनल आहे, हुनखे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। त उन्हनि सभिनी नाज़रीन जे नाले अॼु इहो डेडिकेट कंदासीं मैशअप हिकिड़ो जेको तव्हां ॿिन्ही जो डुइट हूंदो। माइक तव्हांजे साम्हूं आहिनि। यारी लावण तोड़ निभावण साकू पीर फरीद दा दसे। सन्नी चीच में सोनो छल्लो सोनी तो टहे तू। सन्नी चीच में सोनो छल्लो सोनी तो टहे तू। सोनी तो टहे तू ओ पिरी तो टहे तू। सोनी तो टहे तू ओ पिरी तो टहे तू। सन्नी चीच में सोनो छल्लो सोनी तो टहे तू। तो बहजारी